नाज़रीन, फैज़गंज ॻोठ करमसियाल में ठरी मीरवाजी अदालत में पसंदि जो परणु कंदड़ प्रेमी जोड़े पारां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे ये रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं फैज़गंज थाणे जी हद आहे ॻोठ करमसियाल में, जिते पोरत आहे क़ाइम दिन इबू पोटो जंहिं कुछ साल अॻु में पसंदि जो परणो कयो त बावजूद जेके बास आहिनि उहे हिनखे हिरासा पिया था कनि ऐं हिन जो चवण त अहिड़ी जेका शिकायत आहे असां फैज़गंज पुलिस खे बि कई आहे। काफ़ी दफ़ा फैज़गंज थाणे ते बि आहियूं, पर एस एच ओ जेको फैज़गंज आहे उहो बास सां बिट बणियल आहे। बास जरगो करे ऐं ॿारनि जी कोशिशि करे आहिनि। कोर्ट में शादी कई आहे 2011 में। उन खां पोइ साईं जेके बहादुर इबू पोटो ऐं साईं बेगम मोहम्मद इबू पोटो ऐं 5 ॼणा 3 ॼणा ॿिया हिन सां गॾु हुया नामालूम। असांजे घर ते हमिलो कयूं 2022 7 महीने जी 29 तारीख़ शाम जो राति जो असां सुजाग थी पियासीं ऐं जेको आहे माना असांखे पिस्टल हिकिड़े बंदूक हुई दुनाली बहादुर खे ऐं साईं जेको बेग मोहम्मद हुयो हुनखे पिस्टल हुयो। असां ते हमिलो कयूं, पाड़े वारा जागी पिया ऐं हमले ते भॼी विया। उन खां बाद में असीं हिनखे हथियार आहिनि ऐं हीअ पाण वतंदा टोला ठाहियो त हिनखे मारींदासीं, या मुंहिंजे माईअ खे चवंदा हिनखे मुड़ुस खे छॾ तलाक ॾे, या जेको आहे सो तोखे मारींदासीं। वरी मुंहिंजे माईअ खे इहे धमकियूं ॾियनि था, मूंखे चवंदा तोखे असां कूड़ा केस में फासाईंदासीं, हीअं कंदासीं ऐं जेको आहे मसइलो तोला असां वधाईंदासीं, न त हिन माईअ मौत कढ। असां हिते पुलिस हिन के भंगुनारीअ ते वियासीं, उन्हनि असांजी कान ॿुधी वरी असां पके वियासीं। उते सॼो मूंखे बयान वरिता, राति जो असां वियासीं उते। हीअ मूंखे धक हयां, हिते हाजी बेग हयो, हिन बहादुर हयो धक, हिते लॻो पिया, हिकिड़ो हिते लॻो पिया। असां हिते राति जो वियासीं उते, असांखे ॿुधनि ई कोन। SSP खैरपुर, DIG सखर, IG सिंध, CM सिंध ऐं ॿिनि वसवरनि खां मुतालबु कया जेके बास आहिनि हुननि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे फुरचल जेको सामान आहे उहो वापसि करायो वञे ऐं हुन सां गॾोगॾु तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु बासित।